तरफा लाड़काने शहर के अंदर मच कचई रखी हुई है जैसे ते सकाफ़त के उजागर करने के करे हफ्ता साल साहब जन यो चवणो तो सकाफ़त के हवाले सां असीं मच कचई रखी है जैसे पंहिंजी सकाफ़त के उजागर कर सकूं। सगीर अहमद दस्ती साहब मौजूद उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम। दोस्तों जीअं त हीअ असां प्रोग्राम कयो आहे पाकिस्तान विलेज क्लब, असल में असां मैसेज दुनिया में इहो था ॾियणु चाहियूं त असां सिंधी जेके आहियूं पंहिंजी सकाफ़त बि नाहे विसारी, पंहिंजी सकाफ़त बि नाहे विसारी ऐं पंहिंजे प्यारे मुल्क पाकिस्तान खे बि नाहे विसारियो। सो ॻाल्हियूं त घणियूं आहिनि करण जूं, जीअं त आफ्ताब साहब बि काफ़ी ॻाल्हियूं करियो आहे पाकिस्तान जे हवाले सां, सिंध सकाफ़त जे हवाले सां। मां बि उहे ई लफ़्ज़ ॻाल्हाईंदुमि त पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद, सिंधी ज़िंदाबाद, जिए सिंध जिए, सिंध वारा जियनि, जिए पाकिस्तान जिए, पाकिस्तानी सॼी क़ौम जिए। छो त पाकिस्तान मुल्क आहे त असां आहियूं, असांजो मुल्क न आहे त असांजो को वजूद न आहे। सो इन करे असांजो अगरि जो वजूद आहे त पाकिस्तान सां आहे। सो पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद। थैंक